नाज़िर जैकमाबाद में रमज़ान शरीफ जो महीनो शुरू थियण शर्त आम बहापे जे शयुनि ऐं सब्जी फ्रूट जे अघ में वाध थी वई आहे। ॾिसूं था ही रिपोर्ट। जीअं त माह रमज़ान जो महीनो बाबरकत अची चुको आहे, जीअं त इन रमज़ान बाबरकत महीने जे जेके आम वापार जी शयूं आहिनि उनमें एॾो त इज़ाफ़ो थी वियो आहे, ॼण सॼे साल जी कमाई हिन बाबरकत महीने में हिनखे कमाइणी। अचो त इन हवाले सां जैकमाबाद जे शहरनि सां ॻाल्हि करूं था त तव्हांखे हिन रमज़ान शरीफ जे महीने में कहिड़ी शइ सस्तियूं थियूं आहिनि या महांगियूं थियूं आहिनि? जेतिरी महांगाई आहे, जेतिरी महांगाई जो बि तव्हां ॾिसो, अॻे SDM निकिरंदो हुयो, DC साहिबु निकिरंदो हुयो, रेट चेक कया वेंदा हुया, एॾो जाबिर गवर्नमेंट आहे। असां ॾिठासीं हुनमें मेट जे मथां बि रेट लिखियलु हूंदो हुयो, लूण ते रेट लिखियलु हूंदो। अॼु अंडो असां 20 रुपया खायूं था, छो खाऊं था भाई? छा वजह आहे? छा मुर्गियूं मरी वियूं आहिनि? कोरोना जे करे माल विझण 50 पारनि छॾिनो तक़रीबन, उनजे करे माल थोरो पए थो फार्मिंग में और निकाल घणो आहे, रेट चढ़ियल आहिनि, सम्झनि मजबूरी आहे। उन हिसाब सां जेके भी तव्हां मार्केट में ॾिसो त पिया, जेके भी शयूं चोट चढ़ियल आहिनि, को चेक एंड बैलेंस न आहे, को क़ाइदो कानून न आहे, जंहिंखे जेका मर्ज़ी वणे थी पंहिंजा रेट हलाए था अचनि, को पुछावण न आहे। हिते हर कोई आज़ादु आहे। चढ़ियल आहे, पहिरें रोज़े में 200 रुपये पाव हले पियो, 800 रुपये किलो हले पियो, ग़रीब खे खाइण को चढ़ियल आहे साईं। तव्हां पाण स्लेटां ॾिसो था, 380 रुपये किलो जो गोश्त जो रेट हले थो। 380 रुपये किलो कहिड़ो ग़रीब वठे साईं? हर को अचे थो पाव वठे थो, को अधु पाव वठे थो, को 100 जो वठे थो, कोई भी किलो 2 किलो कोई अमीर खाए थो, भाई ग़रीब जी हाजत काहे साईं। फ्रूट भी ॾिसो था, 200 रुपये किलो सूफ़ हले थो, हिंदाणो आहे 40 रुपये किलो हले थो। हर शइ खे महांगा साईं, का भी शइ को सस्ती नथी मिले। त महांगाई त आहे बराबरि, तव्हांखे ख़बर बि आहे, पर हिन वक़्तु अटे जो रेट चकी वारो 60 रुपयो आहे, ॿियो 55 रुपयो आहे, नोरस 250 रुपये बोतल हले थी। महांगाई त हाणे आहे पूरो, उहो त हाणे पूरे वर्ल्ड में महांगाई आहे, पंहिंजे पाकिस्तान में महांगाई आहे। कैमरामैन बाबर सां गॾु मोहम्मद अली मीरानी, मेरान टी न्यूज़ जैकमाबाद।